खीर प्यारींदड़ मावरो हज़रत आमना 3 ॾींहं खीर प्यारे हुयो। हज़रत सोबिया 8 ॾींहं खीर प्यारे हुयो संदन माउ खां पोइ। खौला बिन्त मुंज़र खीर प्यारे हुयो। आतिका खीर प्यारे हुयो। हलीमा खीर प्यारे हुयो। हलीमा 2 साल खीर प्यारियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे। हलीमा बिन्त अबी ज़बीब नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे खणी वई 2 सालनि जे लाइ। हलीमा जी कुनीत हुई उम्मे कबत। हिन जो तालिक हुयो बनी साद बिन बकर कबीले सां। हिन जो मुड़ुसु हुयो हारिस बिन अब्दुल्लाह अज़ी। हिन जी कुनीत हुई अबू कबशा। हिन जे मुड़ुस जो कबीलो हुयो पिणु साॻियो साद। हिन जा ॿार हुया अब्दुल्लाह, अनीसा, हुज़ाफा जो लक़ब हुयो शीमा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ख्याल रखंदी हुई। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन 5 साल गुज़ारिया हज़रत हलीमा वटि। कंहिं पालियो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन खे। माउ जे वफ़ात खां पोइ उम्मे ऐमिन पालियो। माउ जे वफ़ात खां पोइ सोबिया पालियो। 5 सालनि जी उमिरि ताईं हज़रत हलीमा पालियो। 2 साल अब्दुल मुतलिब पालियो। 42 सालनि जी उमिरि ताईं अबू तालिब पालियो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे अज़ीज़नि जूं वफ़ातूं। जॾहिं पाण माउ जे पेट में 6 महीननि जा हुआ त वालिद अब्दुल्लाह वफ़ात करे वियो। जॾहिं 6 सालनि जा हुआ त वालिदा हज़रत आमना बि वफ़ात करे वई। जॾहिं 8 सालनि जा हुआ त ॾाॾो अब्दुल मुतलिब बि वफ़ात करे वियो। जॾहिं 50 सालनि जा हुआ त चाचो अबू तालिब ऐं ज़ाल हज़रत खदीजा वफ़ात करे विया हुआ। पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी जवानी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बनी साद कबीले जूं बकरियूं चारियूं हुयूं। पाण 10 सालनि जी उमिरि में बकरियूं चारियूं हुयूं अजीद जॻह वटि। हाणे उन जॻह वटि अजीद नाले हॉस्पिटल क़ाइमु थियल आहे। नबूत खां पहिरियां सदन दोस्त हुया अबू बकर, कैस इब्ने सयाब मखज़ूमी, हकीम इब्ने हुज़म ऐं नमत इब्ने सबला। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो सफ़र शाम मुल्क ॾांहुं चाचे अबू तालिब सां गॾु। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन वया चाचे अबू तालिब सां शाम मुल्क ॾांहुं वापार जे लाइ। इन सफ़र में नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी उमिरि 12 साल 2 महीना ऐं 10 ॾींहं हुई। उहे पहुता शाम मुल्क जे बुसरा शहर में। उहो आम शहर हुयो होरान इलाइक़े जो। इन सफ़र में रस्ते ते बहीरा नाले राहिब चयो अबू तालिब खे त हिन छोकिरे में मूंखे सभु निशानियूं नज़र अचनि थियूं आख़िरी नबीअ वारी। जॾहिं तव्हां लही रहिया हुआ जबल तां त सभु वण ऐं पथर हिन जे अॻियां झुकी रहिया हुआ। तंहिं करे हिन छोकिरे खे सही सलामत वापसि मोकिलियो ऐं बचायो हिन खे यहूदियुनि खां। बहीरा राहिब हुयो। हिन जो असुल नालो जर्जीस राहिब हुयो। हिन जो लक़ब बहीरा हुयो। बहीरा जो मज़हब ईसाइत हुयो।